क़ौमुनि जे जोड़जक बाबति ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउरुख सिंधी आवाज़ सां ॿीहर मुख़ातिब आहियां। अॼु पाण सियासी कारकुननि समेत शागिर्दनि जे लाइ तरबियती कोर्स जे सिलसिले जी 7वीं कड़ीअ हेठि इन ॻाल्हि ते बहस कंदासीं त क़ौम परस्ती छो थी जनम वठे। क़ौम परस्ती सबबि दुनिया जे क़ौमुनि मुल्कनि ऐं अवाम खे कहिड़ा फ़ाइदा या नुक़सान थिया आहिनि। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु भेनरुनि ऐं भाउरुनि खे गुज़ारिश कजे थी त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा रहनि, असांजूं वीडियोज़ पंहिंजे साथियुनि ताईं शेयर कनि जीअं असांजूं वीडियोज़ तसलसल सां अवां ऐं अवां जे दोस्तनि ताईं पहुचंदियूं रहनि। इंसानी समाज जॾहिं इर्तिक़ा करे क़दीम राजूड़ी निज़ाम मां ग़ुलामदारी समाज में क़दम रखियो त हीणे जो ॾाढे हथां इस्तेसाल थियणु शुरू थियो, जेको पहिरियां त हिकु तबिके जो ॿिए तबिके हथां ॾाढ जे सूरत में ज़ाहिर थियो, पर अॻिते हली मुख़्तलिफ़ क़बीलनि विच में मिल्कियत ऐं इलाइक़नि जी विरासत तां हिक ॿिए सां खूनरेज़ जंगियूं ऐं झेड़ा पिणु शुरू थिया। जॾहिं ग़ुलामदारी ऐं जागीरदारी दौर में क़ौमियत जी अवसर थी त उन सां गॾु मुनज़्ज़म हुकूमतूं वजूद में आयूं। तॾहिं खां ज़ालिम ऐं ताक़तवर क़ौमुनि कमज़ोर ऐं अमन पसंद क़ौमुनि ऐं सदन मुल्कनि ते इक़्तिदार जी हवस, माल मिल्कियत जी फुरलुट ख़ातिर हमलाई हलाऊं कयूं। ताक़तवर रियासतुनि नंढियुनि क़ौमुनि खे पंहिंजे फ़ौजी ताक़त जे रस्ते ग़ुलाम ऐं महकूम बणायो। वॾियुनि ऐं ताक़तवर क़ौमुनि जा नंढियुनि क़ौमुनि मथां हमला कॾहिं मज़हबी रूपनि जे सूरत में त कॾहिं खेनि तहज़ीब सेखारण ऐं तरक़ीअ जी राह वठण लाइ हमदर्दी जे रवियनि जे सूरत में थियण लॻी। पर इन्हनि मिड़नी बहाननि पोयां जेको मक़सदु मौजूदु हुयो सो हुयो कमज़ोर क़ौमुनि जी मुआशात ते मुकमिल कब्ज़ो करे उन निस्बी ऐं निबल क़ौम खां पंहिंजे तारीख़ ठाहिण जो हक़ु खसनि। उन क़ौम जा मैदनी ज़रे ऐं ॿिया रोज़गार जा वसीला पंहिंजे कब्ज़े हेठि करे उन्हनि खे पंहिंजे इस्तेसाल हेठि आणनि ऐं नंढियुनि क़ौमुनि ते मुख़्तलिफ़ ढलूं ॾंड ऐं ॾन मढ़े उन्हनि खे सखणो ऐं पालो कनि। क़ौमी मसइले पंहिंजे पहिरीं सही सूरत तॾहिं वरिती जॾहिं सरमाएदारी निज़ाम पंहिंजे अवाइली इर्तिक़ाई मरहलनि में हुयो। इन दौर में इन मसइले मुख़्तलिफ़ घण क़ौमी रियासतुनि अंदरि वजूदु वरितो। घण क़ौमी रियासतुनि में का क़ौम ॿियनि जे भेट में वधीक ताक़तवर, वधीक तरक़ी याफ़्ता ऐं फ़ौजी लिहाज़ खां वधीक मज़बूत हुई। उन पंहिंजे रियासत अंदरि ॿियनि नंढियुनि छिड़ विछड़ ऐं पोइते पयल क़ौमियतुनि ऐं क़ौमुनि जो इस्तेसाल ऐं फुरलुट करणु शुरू कई। इन्हनि मथां पंहिंजी फ़ौजी ताक़त ऐं सियासी तंज़ीम हुकूमती तंज़ीम रस्ते ग़ालिब पवणु शुरू कई। इन दौर में क़ौमी मसइले बैनुल अक़वामी सूरत इख्तियार न कई हुई, पर इहो मुख़्तलिफ़ घण क़ौमी रियासतुनि अंदरि मौजूदु हुयो ऐं उन्हनि जो अंदरूनी मसइलो हुयो। अहिड़ी तरह जॾहिं सरमाएदारी निज़ाम पंहिंजी अवसर इर्तिक़ा जे अवाइली मरहलनि में हुयो ऐं जागीरदारी क़ौमियतुनि जी जाइ ते मुनज़्ज़म क़ौमूं ऐं संदन क़ौमी रियासतूं उभरी रहियूं हुयूं त सिर्फ़ु घण क़ौमी मुल्कनि में ई क़ौमी ज़ुल्म पंहिंजी मुनज़्ज़म शिकिल इख्तियार कई। इन ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ नंढियुनि क़ौमुनि जे अवाम क़ौमी तहरीकूं शुरू कयूं।
नंढनि ऐं गैर तरक़ी याफ़्ता क़ौमुनि में ज़ालिम क़ौम जे ज़ुल्म ऐं बालादस्ती ख़िलाफ़ नफ़रत ऐं ताव पैदा थियणु लॻो। मज़लूम क़ौमुनि जे अंदरि क़ौमी अहसास ऐं क़ौमी जज़्बे परवरिश वठणु शुरू कई। हिननि पंहिंजे ग़ुलामाना ऐं महकूमाना हैसियत ख़तमु करणु ऐं पंहिंजूं ख़ुदि मुख़्तियार क़ौमी रियासतूं ठाहिण लाइ जदोजहद शुरू कई, जंहिं अॻिते हली क़ौमी आज़ादीअ जे तहरीक जी शिकिल इख्तियार कई। असल में सरमायदारी निज़ाम जे अवसर ऐं उन जे फुरलुट वारी फितरत ई सरमायदार ताक़तुनि खे नो आबादियाती तोसीअ ऐं उन जे हथां महकूम मुल्कनि जे फुरलुट खे जनम। 17वीं सदी में जॾहिं मशीन समाज में गर्दश करणु लॻी ऐं सरमायदारी निज़ाम यूरोप जे केतिरनि ई मुल्कनि में ताक़त हासिल कई त उन जे बदन मां ॿ बुनियादी तबिका यानी सरमायदार ऐं मज़दूर पैदा थिया, जेके हिक ॿिए जो ज़िद हुआ ऐं सरमायदारी निज़ाम जी शुरूआति खां वठी इन्हनि ॿिन्ही तबिकनि जे विच में जंग छिड़ी वई, जंहिं अॻिते हली मुनज़्ज़म वेर जी सूरत इख्तियार कई ऐं पोरिय तबिके ई किन मुल्कनि में इन इस्तिसाली निज़ाम जो ख़ात्मो आणे सोशलिस्ट समाज जो बुनियादु बणियो। जॾहिं यूरोप में सरमायदारी निज़ाम घणी तरक़ी हासिल कई ऐं सरमायदारनि वटि जझे अंदाज़ में माल यानी सामान तयारु थियणु लॻो त यूरोप अंदरि खाम माल जी हासिलात ऐं तयारु माल जे नेकाल जो एॾो वॾो बंदोबस्तु मौजूदु न हुयो। यूरोप जे मार्केटनि में उपत जे भेट में खपत जी रफ़्तार तमामु ढरी हुई। उन करे सरमायदारनि जो तयारु माल कारखाननि में जमा थियणु लॻो ऐं वधीक माल तयारु करण जी ज़रूरत कान रही। जजे माल तयारु थियण करे मार्केट में माल जी वाध करे शयुनि जा अघ घटिजणु लॻा, जेका ॻाल्हि सरमायदारनि जे मुफ़ाद वटां न हुई, छो जो हिकु त खेनि यूरोप अंदरि खां माल निहायत महांगो थी मिलियो, ॿियो त उन जी तयारी ते थींदड़ ख़र्च तमामु घणो हुयो। इन करे हिननि इन सूरताल खे मुंहुं ॾियण लाइ मज़दूरनि जे उजरतुनि में वॾे हद ताईं घटिताई करे छॾी ऐं अञा बि अॻिते वधी माल जी पैदावार घटाइण ऐं उन ते घटि ख़र्च अचण लाइ मज़दूरनि जी छांटी करणु शुरू कई। अञा बि जॾहिं इहो बहिरान तेज़ थियणु लॻो त कारखाना बंदि थियणु शुरू थी। मज़दूरनि जी छांटी, उजरतुनि जी घटिताई ऐं कारखाननि जे बंदि थियण करे वॾे तइदाद में मज़दूर बेरोज़गार थियणु लॻा ऐं हू सरमायदारनि ख़िलाफ़ बग़ावतुनि ते लही आया। सरमायदार मुल्कनि जो मज़दूर सियासी तौर अॻिते हुजण करे या बाशऊर हुजण करे तंज़ीमुनि ज़रिए मुतहद थी पंहिंजा हक़ घुरणु लॻो। सरमायदारी ज़ुल्म, ॾाढ फुरलुट ऐं इस्तिसाल ख़िलाफ़ हड़तालूं, मुज़ाहिरा ऐं तालाबंदियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं। इन ई बहिरानी दौर में मार्क्स ऐं एंगल्स सरमायदारी निज़ाम जे मुकमिल ख़ात्मे लाइ साइंसी सोशलिज़म जो नज़रियो ॾिनो ऐं सरमायदारी निज़ाम जे तबाही ऐं बर्बादी ख़िलाफ़ मज़दूरनि खे मुनज़्ज़म करणु शुरू कयो ऐं हिननि पोरिय तबिके खे साइंसी सोशलिज़म जे नज़रियाती हथियारनि सां हथियारबंद करणु शुरू कयो। यूरोप जे मज़दूरनि सरमायदारी निज़ाम खे ख़तमु करण लाइ जदोजहद खे तेज़ कयो ऐं इन फुरलुट वारे सरमायदारी समाज मां जान आजी करण ऐं इस्तिसाल खां पाक मुआशिरो तइमीर करण लाइ जदोजहद शुरू कई। हिननि यूनियन साज़ी ज़रिए पंहिंजा मुतालबा ऐं घुरूं हुक्मरान ताईं पहुचाइणु शुरू कयूं ऐं मज़दूरनि जी छांटी
कम घणे वठण ऐं पघारुनि जी घटिताई ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कई। मज़दूरनि जे इन सुजागी ऐं जिदोजहद में सरमाएदाराना निज़ाम जी तबाही ऐं बर्बादी जो राज़ लिकल हो। जेका ॻाल्हि सरमाएदार तबिको चङे नमूने ॼाणे पियो, जंहिं करे हू इन बुहरान मां निकिरणु ऐं मज़दूर तहरीक जे वधंदड़ सैलाब मां जिद आजी करण लाइ नयूं रिथूं रिथणु लॻो। जंहिं वक़्तु यूरोप में सरमाएदारी निज़ाम पंहिंजे उरूज ते पहुतल हो, उन वक़्तु बाक़ी दुनिया जी वॾी आबादी, ख़ासि करे ॾखिण एशिया ऐं अफ्रीका जा मुल्क समाजी इर्तिका जे तमामु हेठे ॾाके यानी जागीरदारी ऐं ग़ुलामदारी ते बीठल हो। ॿियो त पोइते पियल मुल्कनि में कचे माल जी जझाई ऐं तयारु माल जी खपत जा सुठा मार्केट मौजूदु हुया। पोइते पियल मुल्कनि में मज़दूर तबिको सस्तो, सवलो ऐं तंज़ीमी ऐं यूनियन साज़ी जे शऊर खां वांझियल मिली पिए सघे। इन करे यूरोप जे सरमाएदार मुल्कनि पंहिंजे अंदरूनी बुहराननि खे बाठो करणु ऐं सोशलिज़म जे वधंदड़ सैलाब खे रोकण लाइ पंहिंजे तरक़ी याफ़्ता सियासी, मुआशी ऐं जंगी हिकमत अमली ज़रिए पोइते पियल मुल्कनि खे ग़ुलाम ऐं महकूम बणाइणु शुरू कयो। अहिड़ी तरह सरमाएदारी निज़ाम पंहिंजे उरूज ते पहुची आलमी सतह ते क़ौमी ॾाढ ऐं ज़ुल्म शुरू कयो ऐं सरमाएदार रियासतुनि पंहिंजो सरमायो पंहिंजे क़ौमी सरहदुनि खां ॿाहिरि सीड़ाए इन रस्ते नंढियुनि ऐं ग़ैर तरक़ी याफ़्ता क़ौमुनि जो इस्तेहसाल करणु शुरू कयो। यूरोप जे सरमाएदार मुल्कनि 16वीं सदीअ जे शुरूआति खां पंहिंजनि क़ौमी सरहदुनि मां निकिरी बहरी ऐं बरी रस्तनि ते कब्ज़ा करे ग़ैर तरक़ी याफ़्ता ऐं पोइते पियल मुल्कनि ऐं क़ौमुनि खे ग़ुलाम बणाइणु शुरू कयो। इन्हनि जे मंडियुनि, कचे माल, ॿारनि ऐं सस्ते मज़दूर खे पंहिंजे मुफ़ादनि लाइ कर्तब आणणु शुरू कयो, जितां खेनि सनअती शयूं पैदा करण लाइ सस्तो ऐं ज़रे घटि मुफ़्त कचो माल हासिलु थियणु ऐं हिननि यूरोप जे कारखाननि में घटि ख़र्च ते शयूं तयारु करे तमामु ॻरे अघ ते इन्हनि खे बैठकुनि में विकिरो करे बेअंदाज़ नफ़ो कमायो। बैठकी मुल्कनि जे अवाम ते नाजाइज़ ढलूं ऐं टैक्स मड़े इन्हनि जो सऊं सिधो इस्तेहसाल करणु शुरू कयो। अॻिते हली सरमाएदार मुल्कनि आसानीअ सां पंहिंजे कब्ज़े हेठि आयल बैठकुनि में पंहिंजो नाणो सीड़ाए उते सनअतूं क़ाइमु कयूं। इन्हनि मां बि हिननि खे ॿ फ़ाइदा ई पहुता। हिकु त बैठकुनि मां कचो माल सस्तो ऐं घणो करे मुफ़्त हासिलु करे उन्हनि मां शयूं तयारु करणु लॻा। ॿियो त बैठकुनि मां हिननि खे पंहिंजे मुल्क जे भेट में सस्तो मज़दूर मिलियो पिए, जेको यूनियन साज़ी जे फ़ाइदनि खां अणॼाण ऐं पंहिंजे हक़नि खां बेख़बर। अहिड़ी तरह साम्राजी मुल्कनि कब्ज़े हेठि आयल मुल्कनि ऐं क़ौमुनि जे इस्तिसाल ऐं फुरलुट जारी रखण लाइ इंतिहाई वाहियात ऐं इंसानियत सोच तरीक़ा इस्तेमालु कया। नंढियुनि ऐं पोइते पियल क़ौमुनि जे तारीख़ी इर्तिकाई अमल खे रोके, उन्हनि खे पंहिंजे ताबियो बणाए खेनि बुनियादी इंसानी हक़नि खां महरूम करे छॾियो। ग़ुलाम मुल्कनि जा रहवासी साम्राज्युनि हथां लुटिजी, फुरिजी, कंगाल बणिजी जानवरनि जहिड़ी हयाती गुज़ारण ते मजबूर थिया। साम्राज्युनि हिननि जो रत सत कढी हिननि खे ग़ुलामीअ जे संघुरनि में, ज़ंजीरनि में जकड़ी जहालत जे ऊंदाहनि गारनि में फिटो करे छॾियो। हिन जे भेट में सरमाएदार मुल्क
उनजे भेट में सरमाएदार मुल्क बैठकुनि मां कयल फुरलुट जे बुनियाद ते ॾींहों ॾींहुं तरक़ी करण ऐं अॻिते वधण लॻा। हिननि फुरलुट जे माल मां न सिर्फ़ पाण जावा कया पर पंहिंजे मज़दूरनि खे बचियल सचल टुकड़ा उछलाए उन्हनि जो पिणु वात बंदि कयो। हिननि मज़लूम मुल्कनि जे रत ऐं पघर मां पंहिंजे मुल्कनि खे सिंगारियो ऐं संवारियो, नयूं ईजादूं कयूं, नवां कारखाना लॻाया, वॾियूं वॾियूं पुलियूं ऐं शाही रस्ता ठाहिया। पहिरीं आलमी जंग 1914 खां 1918, पहिरीं आलमी जंग खां अॻु सॼी दुनिया चंद सरमाएदार मुल्कनि जी मंडी बणिजी वई। बरतानिया वटि बरसगीर हिंद सिंध समेत 26 खां वधीक मुल्क ग़ुलाम हुया यानी कब्ज़े हेठि हुया। फ्रांस जे कब्ज़े हेठि 21 मुल्क हुया। बेल्जियम, इटली, जापान, हॉलैंड ऐं पुर्तगाल वटि बि केतिरा ई मुल्क ग़ुलाम ऐं महकूम हुया। अहिड़ी तरह तक़रीबन सॼी अफ्रीका, एशिया ऐं लातीनी अमेरिका जो वॾो हिसो साम्राजी मुल्कनि जे कब्ज़े हेठि हुयो। साम्राजी मुल्कनि 1876 खां 1914 ताईं जे थोरे अरसे में दुनिया जे 2,50,00,000 चौरस किलोमीटरनि जे एराज़ीअ ते कब्ज़ो करे वरितो, जेका एराज़ी सॼे यूरोप जी एराज़ीअ जे ॾीण जेतिरी हुई। पहिरीं आलमी जंग लॻण वक़्तु दुनिया में रहंदड़ 1 अरब 70 करोड़ माण्हुनि मां 60 करोड़ माण्हू बैठकुनि में आबाद हुया ऐं 35 करोड़ हुक्मरान मुल्कनि में आबाद हुया। जॾहिं साम्राजी मुल्कनि सॼी दुनिया जे पोइते पियल मुल्कनि ते कब्ज़ो मुकमल करे वरितो ऐं हाणे दुनिया जी का बि अहिड़ी एराज़ी न बची हुई जेका साम्राजी मुल्कनि जे लुटमार खां आजी हुजे, त हुननि में पाण में फुरलुट जे माल ते जंग लॻी। ताक़तवर साम्राजी मुल्कनि पाण खां हीणनि घटि ताक़तवर साम्राजी मुल्कनि ऐं क़ौमुनि खां नो आबादियूं खसे पंहिंजे कब्ज़े में करण लाइ जंग शुरू कई। हिन जंग खे पहिरीं साम्राजी जंग कोठियो वेंदो आहे। हिन जंग में ग़ुलाम मुल्कनि जे न सिर्फ़ आवाम खे ॿारनि तौरु कत पाणींदे बेदर्दी सां मारायो वियो, पर ग़ुलाम क़ौमुनि जे सॼे रत सत जी मूड़ी जंग जे भेट थी वई। साम्राजी मुल्कनि जंग जे ख़र्च जो पूराओ मज़लूम मुल्कनि ऐं क़ौमुनि जी जबरी ऐं सख़्त इस्तिहसाल ज़रिए पूरो कयो। ग़ुलाम मुल्कनि ऐं क़ौमुनि ते हाकुम क़ौमुनि जो कब्ज़ो पको ऐं पुख़्तो थियण सां गॾु सख़्त बेरहमाना पिणु थी वियो। महकूम मुल्कनि जी फुरलुट ऐं इस्तिहसाल में शिदत पैदा थी। महकूम मुल्कनि में ॾुकार ऐं वबाउनि मुंहुं कढियो। बदतरीन ॾुकारनि ऐं बुछड़ियुनि बीमारियुनि किरोड़े माण्हुनि जी जान वरिती। बुख ऐं बेरोज़गारी जे राकास महकूमनि जे निबल ऐं नस्ते जिस्म में पंहिंजा चंपा वधीक मज़बूती सां जकड़े छॾिया। ही इंसानियत जे तबाही ऐं बर्बादी जो बदतरीन दौर 1939 ताईं पंहिंजे शिदत सां क़ाइमु रहियो ऐं मज़लूम क़ौमुनि जे हर क़ौमी जिदोजहद खे बेरहमी सां कुचलियो। आज़ादी घुरंदड़नि खे गोलियुनि ऐं बमनि सां ख़ामोश कयो वियो। हेठि 1939 में साम्राजी मुल्कनि में ॿी आलमी जंग 1945 खां 1939 ताईं छिड़ी वई। इन जंग साम्राजी रियासतुनि ऐं फाशिस्टनि जा जनाज़ा कढी छॾिया। क़ौमी तहरीकूं पंहिंजे भरपूर कुवत ऐं ताक़त सां उभरी आयूं। मज़लूम क़ौमुनि साम्राजियुनि सां छितियूं वेड़ियूं विड़ी पंहिंजूं क़ौमी आज़ादियूं हासिलु कयूं। नयूं क़ौमी रियासतूं वजूद में आयूं।
ऐं रहियल नो आबादियुनि में साम्राजी क़ौमुनि सां मौत ऐं हयाती जी जंग छिड़ी। जंग में फाशिस्ट क़ुवतुनि बुरी तरह शिकस्त खाधी ऐं दुनिया ॿिनि धड़नि में विरहाइजी। एक तरफ़ आमिर पसंद साम्राजी मुल्क जिन जो आका अमेरिका ऐं ॿिए तरफ़ मज़लूम अवाम ऐं क़ौमुनि जूं सचियूं हमदर्द ऐं हॾॾोखी दुनियूं ऐं क़ुवतूं जिन जी अॻुवाणी उन वक़्तु दुनिया जी पहिरीं समाजवादी रियासत यानी अॻूणी सोवियत यूनियन करे रही हुई। अॼु जो दौरु मज़लूम क़ौमुनि ऐं मज़लूम तबक़नि जे आज़ादी ऐं ख़ुशहालीअ जो दौरु आहे। को बि मुल्क या क़ौम कंहिं बि तरीक़े सां कंहिं बि मुल्क या क़ौम खे ग़ुलाम ऐं महकूम बणाए नथी सघे। अॼु सरमायादारी साम्राज ऐं उन जो नवाबादियाती निज़ाम इन सकरात में वरितल मरीज़ वांगुरु आहे जेको अॼु न मरे त सुभाणे ज़रूरु मरे। महिरबानी।